दीदार में केॾो मज़ो असां हुस्न ते मरूं था हुस्न ते ख़ुदकुशियूं पिया कयूं हुस्न ते ज़हर पिया पियनि जंहिं रब हुस्न खे पैदा कयो आहे उहो रब पाण केॾो हसीन नबी साईं फरमा हिकु दफ़ो रब जी ज़ियारत थींदी त 40 साल उमिरि हो सिंधी में चवंदा न ख़ुशीअ जहिड़ी ख़ुराक न आहे माना अलाह जे दीदार में एॾी जन्नतनि खे ख़ुशी थींदी जो 40 साल उमिरि वधंदी उमिरि वधंदी त हुस्न बि वधंदी उमिरि वधंदी त ताक़त बि वधंदी उमिरि वधंदी त जवानी बि वधंदी दुनिया में जवान कुराड़ो थिए पर जन्नत में जवान कीअं पोइ थींदो जन्नत में वाद अथव जहन्नम में भी वाद अथव जेको निमाज़ न पढ़ंदो हदीस में अचे थो अल्लाह ताला उन जे ॾंदनि ऐं ॾाठनि खे उहद जबल ऐं ॾंद ऐं ॾाठूं उहद जबल जेतिरा त इहे ॾाठूं जंहिं वात में हूंदी उहो वात केॾो हूंदो इहो वात जंहिं मुंहं में हूंदो इहो मुंहुं केॾो हूंदो इहो मुंहुं जंहिं मथे में हूंदो इहो मथो केॾो हूंदो इहो मथो जंहिं जिस्म में हूंदो इहो जिस्म केॾो हूंदो पाण फरमायूं 6 किलोमीटर कुल्ला वधी 3 किलोमीटर ज़ुबान वधी तल्फहु वजूहहुम अन्नार वहुम फ़ीहा कालिहून एॾा बदशिकिल थी वेंदा जो मथियो चप वॾो थी वञी क्याड़ीअ सां हेठियों चप वॾो थी वञी दुन सां चवंदा या अल्लाह एॾो असां सां ज़ुल्म छो थियो आहे रब फरमाए थो मां ज़ुल्म कोन कयो आहे तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म रोज़ानो 5 दफ़ा मस्जिद मां सॾु पियो थिए हैया अल सलाह अचो निमाज़ ते तव्हां एॾा वॾा माण्हू थी वियो जो कुर्सीअ तां उथी न पिया सघो खट तां लही कोन पिया सघो एॾा तव्हां वॾा माण्हू थी वियो जो मस्जिद ताईं पंधु न पिया करे सघो वुज़ूअ जी टाकीअ ते वेही न पिया सघो एॾा तव्हां वॾा माण्हू थी वियो जो सिफ़ में बीह न पिया सघो दुनिया में तव्हां वॾा माण्हू थियणु पिया चाहियो तंहिंजे करे हाणे मां तव्हांखे चङी तरह वॾो थो कयां 6 किलोमीटर तव्हांजा कुल्ला थो वधायां 3 किलोमीटर तव्हांजी ज़ुबान थो वधायां तव्हांजा ॾंद ऐं ॾाठूं ओद जबल जेतिरा थो कयां ज़ुक इन्नका अंतल अज़ीज़ुल करीम हाणे चङी तरह मोतबर थियो सो बाबा जेकर वॾा माण्हू थियणु चाहियो था त पोइ बेनमाज़ी थियो जेकर चाहियो था असां क़यामत जे ॾींहुं वॾा माण्हू हुजूं 6 किलोमीटर असांजो कुल्लो हुजे पोइ बेनमाज़ी था बेनमाज़नि खे रब ईअं वॾो वाइज़ ॿुधण जे लाइ आया आहियूं निमाज़ जो टाइम थियो त सभु भॼी दुआ कयो अल्लाह असांखे पंहिंजो दर नसीब हज़रत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह आखिरी वक्त में वसीयत तो करे तमाम मरी वञा त मुंहिंजे जनाज़े जी नमाज़ वो शख्स पढ़ाए जंहिंखां पंहिंजे पूरी ज़िंदगी में आकिल बाले थियण खां वठी कॾहिं बि फर्ज़ नमाज़ जमात खां क़ज़ा न थी हुजे अॼु जमात सां मौलवियुनि खां बि हली वई केतिरियूं निमाज़ूं असांजे मुसलमाननि खां क़ज़ा थी वयूं परवाह ई कान्हे आला कुरान मजीद में अल्लाह से फरमायो फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून कुरान दो फरमावेला तबाही बर्बादिया उन्हनि माण्हुनि जे लाइ जेकी निमाज़ पढ़नि था पर सुस्ती करे था पढ़नि उन्हनि जे लाइ बि वेला जेके नथा पढ़नि
हदीस में जी तो हजरत अली से फरमायो हिकड़ी नमाज मुसान जी करे 80,000 साल जहन्नम में सजा से एक नमाज वही हल बाबा से हुकुम 80 साल की वो आया 80,000 जेको रोजानो 5 वक्त नमाज जी पाबंदी करे तो नजी रोजानो 4.5 लाख साल जहन्नम की सजा कटजे थी। जेको रोजानो 5 वक्त नमाज जी कज़ा तो करे उनजी रोजानो 4.5 लाख साल जहन्नम की सजा वधे थी। पोइ जंहिंजी मर्ज़ी आहे पंहिंजी सजा वधराए या कटराए मर्ज़ी तव्हांजी इख्तियार जोर जी मेहंदी कान्हे। फरिश्तनि जी इबादत गैर इख्तियारी आहे, असां मुसलमाननि जी इबादत इख्तियारी आहे। फरिश्तनि खे कोई इख्तियार कुरान तो फरमाए युसब्बिहून अल-लैल वन-नहार ला यफ्तुरून। कुरान तो फरमा फरिश्ता जेके क़याम में त क़यामत ताईं क़याम में, जेके रुकू में त क़यामत ताईं रुकू में, जेके सजदे में त क़यामत ताईं सजदे में, जेके हमद ऐं तस्बीह में त क़यामत ताईं हमद ऐं तस्बीह में ला यफ्तुरून। कुरान तो फरमाए थक जरी कोन था। बाबा असां साल खणूं था त थक जाऊं था या 24 कलाक असां साल खणूं था, हलूं था, घुमूं था, फिरूं था, निंड था कयूं, पर साल पियो थो हले। थकावट ई कान थींदी आहे, न साह बंदि थींदो त तकलीफ़ थींदी। फरिश्तनि जी इबादत ईअं अथव ला यफ्तुरून। कुरान तो फरमाए क़यामत ताईं रब जी इबादत में थक जरी कोन था। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो पंहिंजी इबादत मां उथी करे रब खे चवंदा मां अबदनाक हक़ इबादतिक। या अल्लाह असां तुंहिंजी उहा इबादत कोन करे सघियासीं जेतिरो तुंहिंजी इबादत जो हक़ हो। असांजी इबादत इख्तियारी रब कुरान में ॿुधाइजे ही हिदायत जो रस्तो अथव, ही गुमराही जो रस्तो अथव, ही जन्नत जो रस्तो अथव, ही जहन्नम जो रस्तो अथव, ही ईमान जो रस्तो अथव, ही शिरक जो रस्तो अथव, ही इस्लाम जो रस्तो अथव, ही कुफ्र जो रस्तो अथव। हाणे पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजी इख्तियार सां जेको रस्तो वठो, ज़ोर जी वेंदी कान। सॼो ॾींहुं मस्जिद में नफ़िल पढ़ो, तव्हांजी मर्ज़ी आहे। सॼो ॾींहुं स्विगी सो होटल ते ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसो, तव्हांजी मर्ज़ी आहे। राति ॾींहुं क़ुरान मजीद ॿुधो, तव्हांजी मर्ज़ी आहे। राति ॾींहुं मौसीक़ी राग ॿुधो, तव्हांजी मर्ज़ी आहे। आलिमनि सां संगत रखो, तव्हांजी मर्ज़ी आहे। फनकारनि सां संगत रखो, तव्हांजी मर्ज़ी आहे। हलाल जी रोज़ी कमाए करे बच्चन की खारायो, तव्हांजी मर्ज़ी आहे। हराम जी रोज़ी कमाए करे बच्चन की खारायो, तव्हांजी मर्ज़ी आहे। ज़ोर जी मेहंदी कान अथव, हाली तव्हांजो इख्तियार आहे। बाक़ी जंहिंमहिल तव्हांजूं अखियूं बंदि थींदियूं, अकेलो तव्हांखे क़ब्र में कांधी पूरे ईंदा, मन मिटनि जा मथां विझी ईंदव। रफ़ मां तो पोइ मां तव्हां सां हिसाब कंदुसि। हाली इख्तियार दा मता तव्हां सम्झो त आज़ान ईंदी त रब फरिश्तनि खे तो ॾींदो त हिननि जे मुंहं ते मले करे ॿधी अचोसि मस्जिद में, ईअं कोन थींदो। मता तव्हां सम्झो त ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसंदासीं, व्याज खाईंदासीं त रब फरिश्तनि खे दांगी ॾींदो त मलियोसि मुंहं ते, व्याज थो खाए, ईअं कोन थींदो। दुनिया दारुल अमल, दुनिया अमल जो घर आहे, बदिले जो घर न आहे। वल आखिरत दारुल जज़ा, बदलो मरण खां पोइ। कब्र में अमल कोन था, कब्र में बदलो।
क़यामत में अमल कोन्हे मता तव्हां सम्झो त नमाज़ उते पढ़ंदासीं नेकी उते कंदासीं मरण खां बाद बदिलो आहे अमल हिते आहे ऐं मता सम्झो त नमाज़ पढ़ी ॿाहिरि निकिरंदासीं त 5 लख असांखे मिलंदा नमाज़ पढ़ंदो त अञा सुञा थींदा अञा ग़रीब थींदो रब आज़माईंदो हा बाक़ी जंहिंमहिल कब्र में पहुचंदो उते मुनकर नकीर खे बि चवंदो दाऊदी अनसलिया मूंखां परे थो त मां नमाज़ पढ़ां जेली जेल में हूंदो आहे पोइ हुन जा करतूत चङा हूंदा आहिनि त जेलीअ जी सज़ा माफ़ थींदी वेंदी आहे नबी से फरमायो अद्दुनिया सिजनुल मोमिन दुनिया मोमिन जी लाइ जेल खानो व जन्नतुल काफिर काफिर जी लाइ दुनिया जो जान जन्नत इन जा ॿ मतिलब हिकिड़ो अद्दुनिया सिजनुल मोमिन दुनिया मोमिन जी लाइ जेल खानो आहे जेली जॾहिं जेल में हूंदो आहे त जेलीअ खे जेल जे अंदरि पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न हूंदी आहे जेल वारनि जी मर्ज़ी ते हलंदो आहे नबी से फरमायो अद्दुनिया सिजनुल मोमिन दुनिया बि मोमिन जी लाइ जेल खानो आहे मोमिन खे बि हिन दुनिया जी जान में पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न आहे मर्ज़ी हलंदी त अल्लाह जी हलंदी मर्ज़ी हलंदी त अल्लाह जे रसूल जी कुरान तो फरमाए वमा कान लिमुमिन वला मुमिना इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरा मारियो सिपारो सूरत आज़ाब रब फरमायो जॾहिं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अची वञे त मुसलमान मर्द की औरत के पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न आहे मर्ज़ी अल्लाह जी हलंदी मर्ज़ी अल्लाह जे रसूल जी हलंदी इन्नमा कान क़ौलुल मुमिनीन इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिहि लियहकुम बैनहुम अन यक़ूलू समिअना व अताअना और सिपारो सूरत नूर तो पढ़ा रब फरमायो मुसलमान को शान ही आ त जॾहिं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अची वञे त मुसलमान इहे कोन चवंदो आहे त बाबे सां मशवरो कयां अम्मा सां मशवरो कयां ज़ाल सां मशवरो कयां न इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिहि लियहकुम बैनहुम अन यक़ूलू समिअना व अताअना जॾहिं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अची वञे त मुसलमान उते जो उते नारो हणंदो आहे समिअना व अताअना ॿुधोसीं ऐं मञोसीं ॿुधोसीं ऐं रब हुकुम कयो अकीमुस सलात नमाज़ काइम कयो मुसलमान चए त ज़ाल सां मशवरो कयां हिते मशवरो कबो बाबे सां मशवरो कयां अम्मा सां मशवरो कयां नबी से फरमायो खालिफुल यहूद वन नसारा यहूद में नसारन जी मुखालिफत कयो कुस्सु शवारिब व फुल्लुहा मुछूं कटायो दाढ़ी छॾे जो अल्लाह जो नबी तो हुकुम करे त मुछूं कटायो दाढ़ी छॾे जो मुसलमान तो चवे त ज़ाल सां मशवरो कयां दोस्तन सां मशवरो कयां बाबा इते मशवरो न कबो हाथों के जमीन वठनी आ पोइ ज़ाल सां मशवरो कर त फलानी जाते जमीन मिले थी वठा या न वठा तोखे प्लाट जो सौदो करणो आहे पोइ वरी अम्मा सां मशवरो कर न्याणी तोखे उथारणी आहे
ओ भली अदे अम्मा सा मशवरो कर तुम फलानी जाते न्यानी थो जा बाकी अल्लाह जे रसूल जो फैसलो वठी वने इते मशवरो ना है इते मजनो आता सा बुद्धो सी मनो मौलाना अब्दुल्ला चांदो रहमतुल्लाह अलैहि फरमाइंदो मुसलमान के अल्लाह जे रसूल जे आडो लाश थियनो आ ये लाश तख्ते ते बेवस हुआ तहां जी मर्जी आहे दे उथलायोस तहां जी मर्जी आहे दे उथलायोस तहां जी मर्जी आ गुस्ल कराए कफन पाराए जनाजो पढ़ी मुसलमान अलवांगुर कब्र में दफन कयोस तहां जी मर्जी आ सिंगारे कठ के विच में विहारे गासरे ढारे तीली नहीं साड़े चार दरिया में उछलाए छॾियोस लाश बेवस हुआ ये मुसलमान की अल्लाह जे रसूल जानो बेवस पानी मर्जी हलाएंगे ना रब तो फरमा नमाज पढ़ो मुसलमान तो जे मोजी मर्जी आ छो तो नहीं मर्जी आ कल में तो हथ खड़ खोले नहीं भीलन जे कतार में भी वो तो जी मर्जी आ बाकी कलमो पढ़ियो दई मुसलमान आई तो वो पानी मर्जी ना है एकड़ो मतलब भी हो गयो दुनिया सिजनुल मोमिन दुनिया मोमिन जेला जेल खानो जेली जरन जेल में होंदो आ पो जेली जा जेली के केडियो भी जेल में सहूलत हुयोस भली काटन में केटी जा कपड़ा सिबराए मोकलियोस सईदाबाद जी कावन वारी टोपी ठहराए करे मोकलियोस गोश्त सरायूं जा करे जेल में मोकलियोस पुलिस वारन के पैसा दे करे जेल जूं सहूलतूं भी वठी जोस पर जेलीअ के हर वक्त में या तमन्ना तड़पई तलब हूंदी आ तलाए कॾहिं वो ज़मानो ईंदो जो जेल में मुंहिंजी जान जुडंदी जो वञी पंहिंजे बहिराणे जी कखाई झूपड़ी में आज़ादी सां ज़िंदगी गुज़ारे आया जेल जे सुखन का जेल जे हालातुन का जेल जे एसन का जेल जे खाधन का वा बराड़ी जी कखाई झूपड़ी आज़ादी वारी लस्सी सामानी मिले साग पली सामानी मिले सुखा टुकड़ मिलन वा आज़ादी वारी झूपड़ी हजार दफा जेल जे सुखन खां भली मां जेल वियो सखर सेंटर जेल भी वियो हैदराबाद सेंटर जेल कराची सेंटर जेल मता समझो तो बदी जी वियो बाबा वाइज थींदा अगे वाइज थींदा जलसा थींदा सखर सेंटर जेल में अंदर उते असां वाइज करे आयासीं कैदी में हो गए कैदी कुरान जा हाफ़िज़ बन गया मरूम जलाल जो मोरू जो असांजो साथी उन सां 2-3 दफ़ा अंदर जेल में मिलिया रोंदो त दुआ करो साईं आज़ाद थिया मां चयोमांसि जेल में भलो ॿाहिरि न निकिर शेख उमर जेको हैदराबाद सेंट्रल जेल में 15 साल थिया इन दावत कई जेल में कैदी आहे जंहिंखे जे क़त्ल केस में कैद हुया चयो त हाणे वेठा आहियूं वांदा क़ुरान जा हाफ़िज़ उन्हनि जी दस्तर इहो परवेज़ हरामी आयो जंहिं जे पाबंदी थी त जेल में वाइज़ न कयो जेल में क़ुरान जी तालीम न थिए त इहे कैदी अञा हरामी थियनि हालांकि कैदियुनि जी दिलि नरम हूंदी आहे अबे अम्मा खां जुदा माइटनि खां जुदा बचनि खां जुदा कुरान मजीद उन्हनि ते जल्दी असर कंदो आहे असां ॾिसो न रोंदा वीचारा कैदी दाड़े 50 माण्हुनि जा कत वॾा मज़ा लॻा पिया अंदरि जेल में बाज़ार पार्क सफ़ाई वॾियूं कचहरियूं टीवियूं पिया था ॾिसनि कैदी हाणे मथां सम्झो त जेल में मज़ो आहे त जहिड़ो करे वञूं जेल में पाणीअ जे वारे तां जहिड़ो करे जेल में वञो अज़ाब अथव
ॿारनि त जहिड़ो करे जेल में वञणु अज़ाब अथव, ज़मीन जे वेसे त जहिड़ो करे जेल में वञणु अज़ाब अथव। दीन ख़ातिर, इस्लाम ख़ातिर, मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त ख़ातिर, साहबा हाल पंहिंजे नामूस ख़ातिर जेल में वञे, पोइ जेल बि मुस्लमान जे लाइ करूंडी जो हाजी मालिक शर हुयो। अब्दुल्ला को आरई कादियानी हो उनके कत्ल कई जरा खैरपुर जेल में वियो। उन वक्त में जेल जो सुप्रीडर भी सैयद हुयो, उनजी घरवारी भी सैयद ज़ादी। रात जो निंड में सुती पई, ख्वाब में मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत नसीब थियसि। पाण फरमायूं अम्मा तुंहिंजे नामे मुस्तफ़ा जो मेहमान जेल में आयो आहे, जेसि ताईं जेल में हुजे पुट मानी तूं पचाए करे मोकिलिजां। सुबुह जो बुग़्ज़ खे रोई करे चई त राति कहिड़ो बुज़ुर्ग जेल में आयो आहे। बुग़्ज़ चयो छाजो बुज़ुर्ग? शर भरो चा करूंदी जो हाजी मालिक चेहरे ते दाढ़ी भी काने, पर नबी जी इज्जत ख़त्म नबूवत ते उनखे गैरत अची वई। हिकिड़े कादियानी खे क़त्ल कयो अथई, सवे आलिम उनजी ज़ियारत जे लाइ जेल में आया। सैयद गौस अली शाह साबिक़ वज़ीर आला अञा जेरो थियो, उनजो वकील हुयो। शाह साहब पाण पियो बयान करे त जज हाजी मालिक खे सज़ा ॾिनी। ओ जज भी जेल में आयुसि। जॾहिं हाजी मालिक जे चेहरे खे जो ॾिठई त जज रोई ॾिनो, चई शाह साहब ज़िंदगी में मां कंहिं बुज़ुर्ग जे चेहरे में अहिड़ी नूरानियत कोन थो ॾिसां जेका नूरानियत हिन जवान जे चेहरे में। उन जज शाह साहब खे चयो हाजी मालिक ते गवाह कोई न आहे, शाहिद कोई कोन्हे। कोर्ट में अची इनकार करे त मां कादियानी न मारियो आहे, केस कूड़ो थी वेंदो, असां 3 महीननि में आज़ाद कंदासूं। वो शाह साहब मौलाना मोहम्मद अली जालंधर रहमतुल्लाह अलैह जेके ख़त्म नबूवत जा अमीर आहे, उनखे चयूं त भई जज साहब हीअं थो चवे, वकीलनि जो मशवरो बि आहे, इनकार करे शायद त कोई कोन्हे, इनकार करे केस पूरो थी वेंदो। हाजी साहब आज़ाद थी। मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैह खैरपुर सेक्टर जेल में हाजी मालिक वटि आया। फरमायो हाजी साहब वकीलनि जो मशवरो ही आहे त तव्हांजे मथां गवाह कोई कोन्हे, शाहिदी तव्हांजे मथां कोई कोन थो ॾिए। जेकर तव्हां इनकार कयो त मां अब्दुल्ला आराई खे क़त्ल न कयो आहे, कादियानी खे न मारियो आहे, 3 महीने में केस पूरो थी वेंदो, तव्हां आज़ाद थी वेंदव। हाजी मालिक को दावा निकिरी वई, चई मौलाना मां छो इनकार कयां, मां फांसी जे तख़्ते ते बीठो मुस्तहिक खे सूअर खे मां मारियो आहे। शान रिसालत ख़त्म नबूवत, शान रिसालत ख़त्म नबूवत, मां गुस्ताखी रसूल खे जहन्नम में पहुंचायो आहे। मौलाना मां छो इनकार कयां, मां हज कया, उमरा कया, खैर खैरात कयो, वज़ीफा पढ़िया, त मन ख्वाब में नबी सिंह जी ज़ियारत थिए, पर कॾहिं बि ज़ियारत कान थी। जंहिं वक़्त खां वठी ने गुस्ताखे रसूल कादियानी खे मां मारियो आहे, खैरपुर जे जेल में का रात ख़ाली न आहे जो मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत न थी। नारे तकबीर, शान रिसालत, शान मुस्तफ़ा, शान मुस्तफ़ा। इस्लाम जे करे मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत जे करे जेल में वञूं त पोइ जेल बि जन्नत अथव। हज़रत ख़ुबैब रज़ी अल्लाह ताला मक्के में कैद थी। हारिस हिकिड़ो काफ़िर हुयो जेको बदर में क़त्ल थी वियो, उन जे घर में हिनखे कैद न रखियो। मक्के जे वज़ीरनि, मक्के जे सरदारनि चयो ख़ुबैब खे मारियोसि न, कोठी में बंद कयोसि, दरी भी बंद कयो, दरवाज़ो भी बंद कयोसि, मानी भी बंद कयोसि, पानी भी बंद कयोसि। पाण ई बुख ई हुन में तड़पी तड़पी मरी वेंदो।
और साहब जी लाश वनी कब्र में उछलाईंदा सत ॾींहं सत रातियूं हज़रत ख़ुबैब जेल में आ दर बंद दरवाजा बंद मानी भी बंद पानी भी बंद ओ आरिस काफिर उनजी धी चए थी मां दरवाजे जे सुराख मां अंदर जाती पाए करे ॾिठुम त ख़ुबैब ज़िंदा या मरियो ओ माई चए थी जियां जो मां दरवाजे जे सुराख मां अंदर जाती पाए करे ॾिठुम त नबी जो सहाबी ख़ुबैब मुस्कुराए पियो उनजे आॾो अहिड़ा मेवा पिया जंहिंजो वजूद न मके में मौजूद न मदीने में जन्नत जा मेवा पियो खाए ओने माई वॾी वॾेरनि खे चयो त कैदीअ खे तव्हां जेल में वेंदो आओ त अञा चेरो अथव मेवा पियो थो खाए ओ मके जे वॾेरनि हज़रत ख़ुबैब खे जेल मां कढियो मके जे चौक में आंदो सब मके जा वॾेरा सरदार मर्द औरतूं जवान कुराड़ा बीठा त मोहम्मद मुस्तफा जे गुलाम खे सज़ा कीअं थी मिले सरदारन चयो ख़ुबैब अञा भी वक्त थई आ जान बचा या इस्लाम बचा हज़रत ख़ुबैब फरमायो मके जा सरदारो ही मुझे जिस्म ते जेतिरा वार एतिरियूं रब मूंखे जानू दे मां ये सब जानू मोहम्मद मुस्तफा जे इज्जत खत्म नबूवत ते कुर्बान नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा अज़मत सहाबा किरदार सहाबा ये दरअसल पाकिस्तान में अगर मांगन जी गिलामी ही हुकूमत बड़ी बदमाश हुकूमत आई है जो खंड मांगी घी मांगो अटो मांगो दाल मांगी थी वही कपड़ो मांगो थियो बिज मांगा थिया जेकर पाकिस्तान में सस्ती थी आ त नबी जी गुस्ताखी सस्ती थी आ सहाबा अल बैत जी गुस्ताखी सस्ती थी सब खां वधीक जेकर गुस्ताखी थी आ मोहम्मद मुस्तफा जी सहाबा अल बैत जी तोहीन थी आ त हिन हुकूमत में थी आ मक्के जे वॾेरनि चयो ख़ुबैब ठीक आ भला फांसी जे तख्ते ते बीहारो चऊं हाणे सिर्फ़ ई लफ़्ज़ चओ त जंहिं जाइ ते मां बीठो आहियां हिते मोहम्मद मुस्तफा हुजे तो सवा माफ़ सिर्फ़ इहे चओ जंहिं जाइ ते मां बीठो आहियां हिते मुंहिंजो महबूब मोहम्मद हुजे सज़ा माफ़ हज़रत ख़ुबैब जज़्बात में अची करे फरमायो ज़ालिमो छा था तव्हां चओ मां ईअं चवंदुसि त मुंहिंजी जाइ ते मुंहिंजो महबूब हुजे मुझे जिस्म ते जेतिरा वार एतिरियूं रब मूंखे जानियूं ॾे मां ये सभु जानियूं नंबरवार कुर्बान कंदुसि पर मां एतिरो बि न चाहींदुसि त मुंहिंजे महबूब खे पेर मुबारक में कंधे जेतिरी तकलीफ़ हुई नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा किरदार सहाबा बस फांसी जो रसो गिचे में विदोस ख़ुबैब के जो आखिरी का वसीयत तुझे वसीयत कर हज़रत ख़ुबैब फरमायो मुझे काई वसीयत काने मुझे इतनी मोहलत जो मां वुज़ू कया बरकतू नफिल नमाज पढ़ा थी सके तो जिंदगी जो ही आखिरी सजदो रब के वली में बिनी जान जी निजात थी आखिरी वक्त में भी नमाज वो हेठ लाथों वुज़ू कई बरकतू नफिल नमाज पढ़े उनमें नंढियूं सूरतूं पढ़े तो मता काफ़िर चवंदा ई मौत खोंड दे दो यकदम नफिल पूरो करे तख्ते दे जी बीठो न जे गिची में रसो विदऊं उन वक्त में हज़रत ख़ुबैब जी ज़ुबान मां जेके लफ़्ज़ पिया निकिरनि उहे सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहिनि
हजरत होवे फांसी जे तख्ते ते मक्के जे वजीरन मक्के जे सरदारन के लर्जा दरंदान करे चे तो लस्तु उबाली ही न उकतल मुस्लिमा ओ मक्के जा सरदारो मता तवा समझो तमा मौत खोंड जांदो असां के अल्लाह जे रस्ते में मौत एडो प्यारो आए तो तवा के शराब भी प्यारो कोने गो मां त इन ॾींहं जे इंतजार में हुयसि अॼु मां अल्लाह जे रस्ते में मरां थो मूंखे काई परवाह कान्हे का फुस्तु रब्बिल काबा मूंखे रब्बे काबा जो कसम मां कामयाब थी वियुसि उन वक़्त में रब खे चए मुंहिंजा अल्लाह अॼु मुंहिंजे महबूब खे मुंहिंजा सलाम चइजो ऐं मुंहिंजे महबूब खे मुंहिंजो न्यापो जो त सर तव्हांजो गुलाम ख़ुदे अॼु तव्हांजे इज़त ते पंहिंजी जान कुर्बान करे कामयाब थियो छा मकाम हो इन्हनि माण्हुनि बाबा अॼु बि जिहाद जो वक़्तु अथव ख़ुसूसन ये जेके वॾा जलसा थियनि था न कोटिया जो जलसो थियो हाणे 26 नवंबर लाड़काणे में जलसो आहे इहो जिहाद जो सभु हिन खां पोइ जिहाद करे 70 मस्जिदूं हिकिड़ी राति में शहीद कयूं 70 मस्जिदूं हिन खां वधीक को ज़ुल्म थींदो छा मस्जिदूं लावाड़ सम्झ तव्हां ॾिसो हुते तव्हां ईंदो सखर तो ॿिनि वाहन जे विच में होटल जिथे राति शराब नोशी थी हले ज़िना थी हले बदमाश माण्हू ते बदमाशी था कनि नाच था कनि उहो होटल ॾिठो उनजी सिर बि उन्हनि नंढा थी विया मस्जिदूं लावाड़ सां हिक ई राति में 70 मस्जिदूं शहीद कयूं 100 साल पुरानी मस्जिद अंग्रेज जे दौर जी हज़रत से ताज मामू शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैह अंग्रेज की जरूरत न थी जो आ मस्जिद शहीद करे हिन कमीनी हुकूमत के एडी जरूरत थी जो मुसलमान सूबेदार भी मुसलमान डीएसपी भी मुसलमान एसपी भी मुसलमान पुलिस जो गाड़ियों काया जो मस्जिद शहीद कराई लानत के जे एडी नौकरी ते जो मथों आदर कल ॾिठो डीएसपी डके बाहू पे वधे राशिद साहब के असां मजबूर आहियूं असांखे मथों आदर लानत के जहिड़ी नौकरी ते तव्हांखे मथों आदर थो त मस्जिद आहे त मस्जिद खे ठाहे इस्तीफ़ा ॾियो हिन नौकरी खां सही थो चवां या ग़लति अंग्रेज उहा मस्जिद ठाहे न सघियो हिन कमीनी हुकूमत उहा मस्जिद ठाहे 70 मस्जिद हिकु चोरी सॼो वाइदो कयो त मसाजिद जी हिफ़ाज़त जे लाइ मदारिस जी हिफ़ाज़त जे लाइ ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त जे लाइ साहब आल बैत जे नामूस जी हिफ़ाज़त जे लाइ असां 26 नवंबर इंशाअल्लाह लाड़काणे में पहुंचे नारे तकबीर नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद हिन कमीनी हुकूमत ते लानत हिन कमीनी हुकूमत ते हिन बेगैरत हुकूमत ते इमरान कुत्ते थे ये उन्हें जो मंसूबो चाहे थे मस्जिदूं ठाहे इते अयाशी जा अड्डा ठाहे वमन नज़लमु मिम्मन मना मसाजिद अल्लाह अन युज़कर फीहा इस्मुहु वसआ फी खराबिहा कुरान तो फमा चोर भी ज़ालिमा धाड़ेल भी ज़ालिमा 100 माण्हुनि जो क़त्ल भी ज़ालिमा पर वॾे में वॾो ज़ालिम आहे जेको अल्लाह जे घर मस्जिदनि खे बर्बाद करण जी कोशिश हिन जहिड़ो ज़ालिम दुनिया में कोई कोन्हे मस्जिदूं आबाद करियूं आहिनि मस्जिदूं बर्बाद न करियूं आहिनि घड़ी ख़ुदा वश्ता विया हो भुट्टे साहिब जे मज़ार जे भरिसां नंढड़ी मस्जिद आहे मां वियो आहियां हुन में पोइ मोहतरम बेनज़ीर साहिब जी हुकूमत आई पोइ बेनज़ीर साहिब आर्डर जारी कयो त हिन मस्जिद के शहीद कयोसि ऐं सहन कयोसि हज़रत साईं बेर वारनि खे ख़बर पई
हुसैन बेरवारन खत लिखियो मोहतरम ने हुसैन फरमायो पुट मस्जिदूं अल्लाह जा घर अल्लाह जे घरन के आबाद कबो रब जे घरन के बर्बाद न कबो पुट मस्जिद ठही वई त या क़यामत ताईं मस्जिद आ सत हेठ सत आसमान सो मस्जिदन के ढाहण जी कोशिश कंदी रब के नाराज कंदी अल्हम्दुलिल्लाह साईं जन जे खत जो एॾो असर थियो जो मोहतरम आ वो मंसूबो ख़त्म कयो चे बाबा मस्जिद या नए सिरे ते तामीर करायो सॼो ख़र्च मां ॾींदसि हुन में एसियूं लॻी वयूं उहा अञा ताईं मस्जिद अंदरि थियो हिन भुटे साहिब जे मज़ार जे घर सां ही भेण ज़ालिम मस्जिदूं था ठाहिनि सो हिन जलसे में जिहाद ॾींदी असां शरीक थींदो हिन वक़्तु जिहाद इहो अथव इलेक्शन में बमन में हथियारन में अमेरिका रूस शिकस्त ऐं मुबारक हुजे दुनिया में बस सुपर ताक़तूं हिकिड़ो रूस ॿियो अमेरिका रूस के भी शिकस्त ॾियण वारा ही देवबंदी मौलवी त अमेरिका के भी शिकस्त ॾियण वारा हे देवबंदी मौलवी ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान में जेके अमेरिका जा पिठू अमेरिका जा गुलाम रहनि पिया इंशाअल्लाह ये ज़लील हिननि आलमनि जे हथों थींदा इंशाअल्लाह चंद जलसन जो करो असर 50 ॼणा तव्हां ठगी थाने ते वञी बीहो त सूबेदार जा हिकिड़ा पगर लहंदा पिया अचनि ज़रे अंदरि ज़रे ॿाहिरि ॿाहूं थो ॿधे महिरबानी कयो मुंहिंजे इज़त जो मसइलो 50 ॼणनि जो असर थिए थो बाक़ी 5 लख लाड़काने में गॾु थी विया हुनजो कोई असर न हुनजो असर पुछो त जनरल बाजे खां पुछो इमरान नियाज़ी खां पुछा कयो त हिननि जलसन जो छा असर आहे खुदा जी ज़ात जो कसम आहे ही जलसा एटम बम आहिनि अॼु पिशावर में जलसो आहे हुकूमत पई चए त असां जलसो करे न ॾींदासीं मौलाना फरमायो त किरोना कान्हे ही इमरान नियाज़ी जी हुकूमत ख़ुदि किरोना आहे ही असांजो जलसो हिननि जे लाइ वैक्सीन इंशाअल्लाह हिननि जलसन में शरीक थींदो इंशाअल्लाह हिन वक़्तु दौर इहो अथव जन्नत में पहुचण जो आसान में आसान रस्तो हुयो नबी साईं हिकिड़े जंग जे मैदान में बीठा साम्हूं काफ़िर आहे हिकिड़ो काफ़िर तलवार समेत नबी साईं वटि आयो चई साईं हिन वक़्त में जेकर मां कलमो पढ़ां त मुंहिंजो कलमो क़बूल आहे मां फरमा हा जेकर हिन वक़्त में भी कलमो पढ़ंदे त तुंहिंजो कलमो क़बूल आहे चई साईं मां त तव्हां सां जंग करण जी लाइ आयुसि मां त तव्हां सां विढ़ण जी लाइ आयुसि पर जंहिंमहिल तव्हांजे चेहरे ते नज़र पई मूंखे यकीन थियो त ही कूड़ो चेहरो न आहे ही सचे मोहम्मद जो सचो चेहरो आहे हाणे मां कलमो पढ़ां मुंहिंजो कलमो क़बूल आहे फरमा पुट आओ तुंहिंजो कलमो क़बूल आहे कलमो पढ़ियईं साहब जी सिफ़त में बीठो लॻंदे लॻंदे शहीद थी वियो जंहिंमहिल शाम जो शहीदनि जा लाश गॾु थिया नबी साईं फरमाया हिन मुंहिंजे यार ॾे नज़र कयो पूरी ज़िंदगी हिकिड़ी भी नमाज़ न पढ़ियईं ज़िंदगी में हिकिड़ो भी रोज़ो कोन रखियईं ज़िंदगी में हिकिड़ो भी नफ़िल कोन पढ़ियईं ज़िंदगी में हिकिड़ी भी क़ुरान जी आयत दौड़ कान कयईं कलमो पढ़ंदो वियो जिहाद में शरीक थियो शहीद थी वियो जे हू मुंहिंजा यार जन्नत में पहुता त ही भी उन्हनि सां गॾु जन्नत में वञी नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शुहदाए इस्लाम इंशाअल्लाह ने जलसे में अची बोली दुआ भी करो अल्लाह ताला उलमा जी तारीख खे कामयाब फरमाए आमीन ॾाढी ख़ुशी थी अल्हम्दुलिल्लाह मदरसे जो जलसो थी वियो दुआ कयो अल्लाह ताला इन इदारे खे आबाद फरमाए आमीन उस्ताद दरिया खान किरोगा मुबारक जे लाइक़ आहे जंहिंजो प्लाट ॾिनो मस्जिद ऐं मदरसे जे लाइ हक़ीक़त में असांजा हज़रत साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा जंहिं जाइ ते मदरसो ठहंदो आहे उहा ज़मीन 500 साल दुआ पई घुरंदी या अलाह जो इदारो थिए क़ुरान जी तालीम आहे वरी जंहिं जाइ ते मस्जिद ठहंदी आहे उहा ज़मीन वरी 1000 साल पई दुआ घुरंदी
या ज़मीन में का दुआ पई घुरे हाणे दुआ घुरो त हिनखे कुझु रस्तो मिले रस्ते जी ॾुखियाई तव्हां सभु जमायती वञो हू बि पंहिंजा जमायती आहिनि दोस्त आहिनि को वॾो को मसइलो कोन्हे को उन्हनि खे मिंथ में बि कयो बाबा नबी साईं जा महिमान आलिम क़ुर पढ़ण वारा वेंदा असां हिते मदरसे पढ़ंदा हुआसीं खाड़ी में के जमायती त ॾाढो ख़ुशि थियनि वञूं मोकल जे टाइम ते कमंदो हुजे चीचड़ा हुजनि कादिर बख़्श फुल हूंदो हिननि जो चाचो सलेमान अदो सलेमान हिननि जो चीचड़ो हूंदो तालिब जो उते वञनि त ख़ुशीअ में मापनी साईं गुड़ खाईंदव मिठाई खाईंदव साईं कमंद खाईंदव रस पीअंदव घोर पिया वञनि हिते हूंदो मक़बूल जो पीउ उहो बि ॾाढी इज़त कंदो तालिब चवंदो खाओ जेकी वणे के त साईं रब पनाह ॾे तालिब रुॻो कम त वठो गुज़रनि ते तूं गुज़रियो छो हाणे बर्बाद थी विया तव्हांखे ख़बर आहे त तालिब जन महिल ज़मीन ते हलंदा इन्नल मलाइकत तज़व्वजन अतारिज़ल तालिबिल इल्म मलाइक हिननि जे पेरनि जे हेठों पर विछाईंदा असांजा हज़रत साईं हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ बरचूंडी वारा रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उन्हनि जी क़बर ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए फरमाईंदा जेकर मां दुआ घुरां तव्हां सभु मानी हिते मदरसे में पहुचाए सघो था पर मां इहा दुआ कोन घुरंदुसि ही नंढड़ा तालिब मथे ते थाल खणी करे तव्हांजे घर में अचनि था तव्हांजे घर में हिननि जा कदम लॻनि था गिटिन में हिननि जा कदम लॻनि था पोइ मलाइक हिननि जे पेरनि जे हेठों पर था विछाइनि फरमायूं जेकॾहिं हे तालिब तव्हांजे घरनि में न ईंदा त उहे रहमत वारा मलाइक बंदि थी ईंदा इन जे करे हिननि तालिबनि जो क़दुरु कयो ही शाम जो या मोकल जे टाइम ते तालिब खड़ी जा कारी शेर मोहम्मद जे मदरसे जा ज़मीन ते घुमंदा सम्झो त ख़ुदा जे अज़ाब खे परे कंदा था वञनि इज़त कंदा कयो हिननि तालिबनि जी क़दुरु कंदा कयो असांखे कहिड़ी ख़बर ते हिननि तालिबनि में के बुज़ुर्गनि ते वॾी ॻाल्हि मां नंढड़ो हूंदो हुउसि मदरसे में पढ़ंदो हुउसि तव्हांखे ख़बर ई त हीउ को वॾो ख़तीब थींदो पोइ सिंध बलूचिस्तान जो वॾो दावत वाइज़ी थींदो इहा तव्हांखे ख़बर हुई हिन में हुयो तव्हांजो इन्हनि तालिबनि में बाबा अलाह वारा रहंदा नेक साले ॿार हिन में रहंदा अथव हिन जो क़दुरु कयो हीउ रस्तो बंदि लॻो पियो आहे उन ॾींहुं मां वियुसि हिन दुआ जे लाइ त चौपल लाथी आहे केॾो दुख जी ॻाल्हि आहे अञा को बिदती हुजे को शीओ हुजे को राफ़िदी हुजे भेण पंहिंजा जमायती क़ुर पढ़ण वारा तालिब आलिम उहे जुतियूं लाहे गप मां जाॻींदा वञनि या ख़ुदा जे अज़ाब खे दावत आहे या न उन्हनि खे चओ त पाण ते बि रहम कयो हिननि ते बि रहम कयो तव्हां सभु जमायती उन्हनि खे सम्झायो असां बि दुआ था करूं अलाह उन्हनि खे तौफ़ीक़ ॾींदो नेक साल आहिनि पंहिंजी जमायत जा दुआ घुरो अल्लाह ताला हिन इदारे खे था क़यामत आबाद फरमाए मां जेको चयमि क़बूल ऐं मंज़ूर फरमाए निमाज़ पढ़ो बाबा बेनिमाज़नि खे हिकिड़ो मां वज़ीफ़ो ॾींदो आहियां पोइ वज़ीफ़ो पढ़ंदो वज़ीफ़ो पढ़ंदो त इंशाअल्लाह निमाज़ी थी पढ़ो वज़ीफ़ो त ॾसां आसान वज़ीफ़ो जीअं जो आज़ान अचे त पोइ पाण खे जो जोगी साहिब निमाज़ पढ़ो अॻे हिन जे जो सुभाणे तुंहिंजी निमाज़ थिए वॾेरा निमाज़ पढ़ो अॻे हिन जे जो सुभाणे तुंहिंजी जनाज़े जी निमाज़ थिए दुकानदार निमाज़ पढ़ो अॻे हिन जे जो सुभाणे तुंहिंजी निमाज़ थिए हारी साहब निमाज़ पढ़ो अॻे हिन जे जो सुभाणे तुंहिंजी निमाज़ थिए होटल वारा होटल बंदि कयो हलो निमाज़ थिए अॻे हिन जे जो सुभाणे तुंहिंजी जनाज़े जी निमाज़ थिए ओ मुंहिंजी अम्मा मुंहिंजी अदी तूं बि पाण खे इहे लफ़्ज़ चओ अम्मा निमाज़ पढ़ो अॻे हिन जे जो सुभाणे तुंहिंजी निमाज़ थिए अदी निमाज़ पढ़ो अॻे हिन जे जो सुभाणे तुंहिंजी निमाज़ थिए इहे पाण खे लफ़्ज़ चवंदा कयो बार बार पाण खे चवंदा कयो इंशाअल्लाह रब ज़रूर हिकु न हिकु ॾींहुं पंहिंजो घर पंहिंजो दर नसीब कंदो निमाज़ पढ़ो
अकीदो ईमान तमाम सही है का जो हक को न खाओ हज़रत सल्लल्लाहु अलैहि रहमतुल्लाह अलैहि फरमाइंदा अल्लाह जी इबादत कयो अल्लाह के राज़ी कयो अल्लाह जी इबादत सा सजे कुरान जो खुलासो यो तो अल्लाह के राज़ी कयो अल्लाह जी इबादत सा मोहम्मद मुस्तफ़ा के राज़ी कयो मोहम्मद मुस्तफ़ा जी इताअत सा टे नंबर ते मखलूक खुदा के राज़ी कयो खल्क जी खिदमत सा सो ये टई कम कबानी इंशाअल्लाह अल्लाह जी इबादत भी कभी अल्लाह राज़ी थी तो नबी से जी इताअत कंदासीं त नबी से राज़ी थी तो मखलूक जी खिदमत कंदासीं त इंशाअल्लाह मखलूक राज़ी सिद्धी में चवंदा ॾियो नथा त ॾुखायो त न भला अल्लाह जी मखलूक खे ॾुखायो त न तकलीफ़ तो उन्हनि खे न ॾियो सो सभु कोशिशि कंदो नी इंशाअल्लाह अल्लाह से को दुआ अला बस अने साईं कंदा